अस्सलाम वालेकुम फ्रेंड, एक दफ़ो ॿीहर मां तव्हां सभिनी दोस्तनि खे चेतन इफर्ट यूट्यूब चैनल ते भलीकार चवां थो। दोस्तो PST ऐं JEST जी प्रिपरेशन जे हवाले सां मुंहिंजो ही 8हों वीडियो आहे ऐं अॼु जे हिन लेक्चर नंबर 8 में यानी लेक्चर नंबर 8 में असां साइंस ते थोरी नज़र घुमाईंदासीं त साइंस में कहिड़े टाइप जा सुवाल ईंदा ऐं साइंस में कहिड़े टाइप जी क्वेश्चन। दोस्तो अॼु जे हिन वीडियो में पाण क्लास 4th खां 8th ताईं जेके बि MCQs अचनि था उन्हनि खे हल कंदासीं। जीअं IBA सखर यानी IBA जेको बोर्ड आहे जेको टेस्ट कंडक्ट कंदो PST ऐं JEST जी, उन्हनि ॿुधायो आहे त तव्हांजी जेका बि टेस्ट ईंदी उहो सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी सीरीज़ में ईंदी। त उन हवाले सां अॼु जा जेके बि MCQs आहिनि उहो चैप्टर वाइज़ यानी क्लास 4th खां 8हें ताईं जेका ॿिन्ही पोर्शन्स जे लाइ लाज़मी आहिनि, पोइ उहा PST जी हुजे या JEST जी हुजे। त उन जे हवाले सां अॼु मां तव्हांखे बिल्कुलु चैप्टर वाइज़ हर चैप्टर मां 8-8 10-10 MCQ उन्हनि खे पाण हल कंदासीं, जेके सभई MCQs मूंखे उमेदु आहे त तव्हांखे तमामु घणो फ़ाइदो ॾींदा। त दोस्तो विदाउट टाइम वेस्टिंग अचो त वीडियो खे स्टार्ट कयूं। दोस्तो असां वटि सुवाल नंबर पहिरियों आहे, वॉट इज़ बेसिक यूनिट ऑफ बॉडी आर लाइफ। त ज़िंदगी जो या असांजे जिस्म जो बुनियादी एको कहिड़ो आहे? त इन जो आंसर आहे सेल, ऐं सेल खे सिंधी में चइबो आहे जीव घरड़ो। त दोस्तो असांजो जिस्म अरबें खरबें जीव घरड़नि जो ठहियलु आहे। दोस्तो सुवाल नंबर ॿियो आहे, हू डिस्कवर द सेल यानी सेल खे कंहिं ॻोल्हे लधो? त दोस्तो इन जो आंसर आहे रॉबर्ट हुक, जंहिं 1665 ईस्वी में सेल खे ॻोल्हे लधो। दोस्तो PST ऐं JEST जूं जेके बि गुज़िरियल टेस्ट थियूं आहिनि उन्हनि जो मूं मुआइनो करी इहो अंदाज़ो लॻायो आहे त टेस्ट खे तरतीब ॾियण वारनि, टेस्ट खे ठाहिण वारनि 20% हर सब्जेक्ट मां टफ सुवाल खयां आहिनि ऐं 80% उन्हनि सुवाल बेसिक मां खयां आहिनि। तंहिंजे लाइ मां सभिनी दोस्तनि खे इहो ई सजेस्ट कंदुसि त तव्हां वधि खां वधि पंहिंजे बेसिक ते फोकस ॾियो ऐं उन खां पोइ एडवांस में तयारी कयो। दोस्तो सुवाल नंबर 3 आहे, वाट आर 2 मेन टाइप्स ऑफ एनिमल यानी जानवरनि जा 2 मेन क़िस्म कहिड़ा आहिनि? त पहिरियों आहे वर्टिब्रेट, वर्टिब्रेट यानी करंगे वारा जानवर। ॿियो आहे इनवर्टिब्रेट यानी बिना करंगे वारा जानवर। त दोस्तो IBA वारा सुवाल खे घुमाए फिराए बि ॾेई सघनि था। मिसाल तौरु हीअं बि सुवाल ठाहे सघनि था त हेठिन मां करंगे वारा जानवर कहिड़ा आहिनि या हेठिन मां बिना करंगे वारा जानवर कहिड़ा आहिनि। त 2 टे ऑप्शन ॾिनल हूंदा, जेको करेक्ट ऑप्शन हूंदो उन खे फिल कबो आहे। दोस्तो असां वटि सुवाल नंबर 4 आहे, हाउ मेनी ग्रुप्स ऑफ मेमल्स अकॉर्डिंग टू फीडिंग यानी मेमल्स जा घणा क़िस्म आहिनि खाधे खुराक जे हवाले सां। हाणे मेमल्स अहिड़ा जानवर जेके बच्चा बि ॾियनि ऐं खीर बि ॾियनि, त उन्हनि जा बेसिकली 3 क़िस्म। पहिरियों क़िस्म आहे हर्बीवोर्स यानी गाहु खाईंदड़, ॿियो आहे कार्निवोर्स यानी गोश्त खाईंदड़, टियों आहे ओमनिवर्स यानी ॿई गाहु खाईंदड़ या गोश्त खाईंदड़। इंसान जेके अचनि था उहे ओमनिवर्स चवराइजनि था, छाकाणि त इंसान जेको आहे इहो गाह मां मुराद जेकी भाॼियूं बि खाए थो ऐं गोश्त बि खाए थो। दोस्तो हार्बीवर यानी गाहु खाईंदड़, मिसाल तौरु जेके बि असांजा पालतू जानवर आहिनि उहे गाहु खाइनि था, त इन्हनि खे हार्बीवर्स चइबो आहे। ऐं कार्निवर्स यानी गोश्त खाईंदड़, जीअं कुतो, शींहं एट्सेट्रा। ऐं 3 नंबर ओमनिवर्स यानी ॿिन्ही क़िस्मनि जो खाधो खाईंदड़, पोइ गोश्त हुजे या ॿूटा हुजनि। दोस्तो जेको PDF तव्हांजे साम्हूं पियो आहे, यकीन कयो ही PDF तमामु घणो इम्पोर्टेंट आहे उन्हनि सभिनी दोस्तनि जे लाइ जेके दोस्त PST ऐं JEST जी तयारी करे रहिया आहिनि। हिन PDF जी मां तव्हांखे इम्पोर्टेंस ॿुधाईंदो हलां। हिन PDF में सभई सुवाल यानी सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी सीरीज़ मां सभई चैप्टर्स, उन्हनि चैप्टर्स खे अलॻि कयो वियो आहे, उन्हनि चैप्टर्स मां सुवाल कढिया विया आहिनि ऐं हिन में माना जेके बि सुवाल ॾिनल आहिनि हू चैप्टराइज़ यानी चैप्टर वाइज़ ॾिनल आहिनि त कहिड़े चैप्टर मां कहिड़ा कहिड़ा ऐं मेन सुवाल कढिया विया आहिनि। त ॾिसो पहिरियों आहे अवर बॉडी। त हिते जो पहिरियों सुवाल आहे,
विच इज़ सेंट्रल कंट्रोल सिस्टम ऑफ द बॉडी, यानी बॉडी खे कंट्रोल केरु थो करे, त इन जो आंसर आहे बोल्ड में साम्हूं लिखियो पियो आहे ब्रेन, यानी दिमाग़ जेको आहे इहो सॼे जिस्म खे कंट्रोल करे थो। दोस्तों ही PDF त तमामु घणो वॾो आहे, यानी फस्ट टू 8 पेज आहिनि टोटल, पर मां तव्हांखे कुझु ई इन जो दौरो कराईंदुसि ऐं उन खां पोइ वीडियो जे लास्ट में तव्हांखे पंहिंजो WhatsApp नंबर इन PDF जे हवाले सां चवंदो त मां उन दोस्त खे इहो PDF सेंड करे वठंदुसि, या हिकिड़ो ग्रुप आहे उन ग्रुप में सेंड करे वठंदुसि। त ॿियो सुवालु आहे, अ हेडेक इज़ नॉट ए पेन ऑफ ब्रेन, यानी जेको हेडेक मथे जो सूरु जेको आहे उहो दिमाग़ी पेन नाहे हूंदो। मोस्ट हेडेक हैपन्स इन द नर्वस सिस्टम आहे, तंती सिरिश्तो तव्हांखे ख़बर हूंदी त मोस्टली जेका मथे जो सूरु जेका उन जे करे थिए थो। क्वेश्चन नंबर 4 आहे, विच पार्ट ऑफ बॉडी स्टोर द फूड, यानी जिस्म जो कहिड़ो हिसो खाधे खे गॾु करे थो, उहो आहे स्टोमक लफ़्ज़ जी माना आहे मादो। 5 नंबर आहे, स्टोमक पासिस लिक्विड मिक्सचर टू विच पार्ट ऑफ बॉडी, चए थो जेको स्टोमक आहे जेको लिक्विड यानी पाणियाट जेको मिक्सचर आहे टू विच पार्ट ऑफ द बॉडी, चए थो कंहिं जेका जिस्म जे कहिड़े पार्ट मां उनखे गुज़ारे थो, त उहो स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढे आंडे में जेका मैदे खां पोइ जेको खाधो जेका गुज़रे थो उहो नंढे आंडे मां गुज़रे थो। 6 नंबर आहे, विच पार्ट ऑब्ज़र्व ऑल न्यूट्रिएंट ऑफ द फूड, चए थो जिस्म जो कहिड़ो यानी कहिड़ो हिसो जेको न्यूट्रिशन यानी खाधे में जेको बि न्यूट्रिशन यानी जेके बि न्यूट्रिशन्स हूंदा आहिनि उहे कहिड़े हिसे में वेंदा आहिनि, त उहे वेंदा आहिनि स्मॉल इंटेस्टाइन यानी नंढे आंडे में। हाउ मेनी प्राइमरी टीथ आर देयर, यानी शुरूआती ॾंद जेके ॿारड़े जा या कंहिं बि माण्हू जा घणा हूंदा आहिनि, उहे हूंदा आहिनि 20। अच्छा, हाउ मेनी परमानेंट टीथ डू एडल्ट हैव, 32, यानी परमानेंट हमेशह जेके माण्हुनि खे घणा ॾंद हूंदा आहिनि, जेको माण्हू यंग हूंदो आहे जेसि ताईं त ओसि ताईं उनखे 32 ॾंद हूंदा आहिनि। विच पार्ट ऑफ बॉडी हेल्प्स द एलिफेंट टू कंट्रोल देयर टेम्परेचर, यानी हाथी जो जिस्म जो कहिड़ो हिसो आहे जेको उन जे टेम्परेचर खे कंट्रोल करे थो। द पार्ट ऑफ एयर विच इज़ विज़िबल खाल, चए थो कन जो उहो कहिड़ो हिसो जेको विज़िबल यानी ॿाहिरि ॾिनल आहे, जेको ॾेखारियल आहे, जेको ज़ाहिर आहे, उनखे चइबो आहे एक्सटर्नल एयर यानी ॿाहिरियों कन। विच आर द ब्रीथिंग सेंटर्स ऑफ बॉडी, लंग्स, यानी इंसान जेको आहे असांजी जिस्म जेको आहे उहो कंहिंसां जेका ब्रीथिंग यानी साहु खणंदो आहे लंग्स खां ई आहे। वेयर लंग्स आर ह्यूमन्स आर लोकेटेड, यानी इंसानी जेके लंग्स आहिनि, इंसानी जेके फिफड़ आहिनि उहे किथे आहिनि, उहे आहिनि चीस्ट कैविटी यानी चीस्ट जे विच में आहिनि। लंग्स आर प्रोटेक्ट्स बाय रिब केज, चए थो लंग्स जेके आहिनि जेके फिफड़ आहिनि उहो छा सां प्रोटेक्ट कया वञनि था बॉडी में, उन जी प्रोटेक्शन जे लाइ कहिड़ी शइ आहे, उहे रिब केज यानी पासराटियूं। वेयर डज़ द इनहेल एयर एंटर, चए थो असां जेका बि हवा खणूं था उहो डायरेक्टली जिस्म में किथां वञे थी, उहो लंग्स मां वञे थी दोस्तों। अच्छा, विंड पाइप वेयर क्लीन एयर एंटर इज़ नोन एज़, चए थो विंड पाइप जेको आहे जंहिंमां हवा जेका दाख़िल थिए थी उनखे चइबो आहे ट्रैक्यूआ। 7 नंबर आहे, इन हाउ मेनी स्मॉल ट्यूब्स ट्रैक्यूआ इज़ डिवाइडेड, चए थो ट्रैक्यूआ जेको आहे उहो केतिरनि नंढनि हिसनि में विरहायल आहे। 19, अस्थमा इज़ मेन डिसऑर्डर ऑफ, चए थो अस्थमा जेका काफ़ी करे जेका कंहिंजी डिसऑर्डर्स में थिए थी उहो थिए थी लंग्स जे करे दोस्तों। अच्छा, विच इज़ द पंपिंग स्टेशन ऑफ बॉडी, चए थो पंपिंग स्टेशन या ब्लड खे पंप जेको जिस्म में कहिड़ो उज़वो या कहिड़ो ऑर्गेन कंदो आहे उहो आहे हार्ट इज़ ए पंपिंग ऑर्गेन। MCQs ही बि थी तव्हां ॾिसी सघे थो PST GST वारे सुवाल में, विच वन ऑफ द फॉलोइंग इज़ पंपिंग ऑर्गेन, त पंपिंग ऑर्गेन कहिड़ो आहे, हार्ट। हाउ मेनी बोन्स आर देयर इन ह्यूमन बॉडी, त इंसानी जिस्म में केतिरियूं हॾियूं आहिनि, त आहिनि 206। प्लेसिस वेयर टू बोन्स मीट आर कॉल्ड जॉइंट्स, चए थो जिस्म जूं 2 हॾियूं जिथे मिलनि उनखे छा चइबो, जॉइंट्स यानी सिंधो। आउटर लेयर ऑफ द बॉडी इज़ कॉल्ड
यानी जिस्म जो ॿाहिरियों हिसो जेको उनखे चइबो आहे स्किन चमड़ी। लार्जेस्ट आउटर पार्ट ऑफ द बॉडी इज़, जिस्म जो वॾे में वॾो हिसो केरु आहे, छा आहे, उहो बि स्किन ई आहे। वॉट इज़ द थिकनेस ऑफ ह्यूमन स्किन, 2 millimeters। द पार्ट ऑफ बॉडी दैट गिव्स यू शेप इज़, चए थो जेका जिस्म जो उहो पार्ट जेको तव्हांखे शेप ॾिए थो। ज़ाहिरी असां सभु गोश्त जा ठहियल आहियूं। स्केल्टन चइबो आहे हॾाएं ढांचे खे, ठीकु आहे। जेकॾहिं हॾाऊं ढांचो जेकॾहिं न हूंदो त असांजी बॉडी जी का बि स्ट्रक्चर या को बि शेप न रहंदो। बाल कीअं हूंदो आहे या पाणी जो ड्रॉप कीअं हूंदो आहे, जीअं ज़मीन ते किरंदो आहे त हू टिड़ पकड़ थी वेंदो आहे या फैलिजी पवंदो आहे कंहिं ग्राउंड ते। त अहिड़े हवाले सां जेकॾहिं असांजे जिस्म में जेकॾहिं हॾाऊं ढांचो न हूंदो त असां गोश्त जा हूंदासीं, गोश्त जेको कंहिं बि हिकिड़े प्रॉपर शेप में न बीहंदो। दोस्तो चैप्टर नंबर 2 में आहे सवाल आहे द करेक्टरिस्टिक्स दैट एन ऑर्गेनिज्म इनहर्ट्स फ्रॉम इट्स पेरेंट्स आर कॉल्ड ट्रेट्स। ठीकु आहे। उनटी लाइफ साइकिल ऑफ द बटरफ्लाई इज़ एग्स, लार्वा, पुपा, एडल्ट्स। त दोस्तो बटरफ्लाई जो जेको लाइफ साइकिल आहे, जीअं असांजी लाइफ साइकिल इहा आहे त माण्हू ॿारड़ो पैदा थींदो आहे, पहिरीं हूंदो आहे बेबी, पोइ चाइल्ड, चाइल्ड खां पोइ बॉय, बॉय खां पोइ यंग, यंग खां पोइ एडल्ट, अहिड़े हवाले सां ओल्ड। यानी जेका मुख़्तलिफ़ स्टेज, मुख़्तलिफ़ मरहलनि में जेका इंसानी ज़िंदगी जेका गुज़रंदी आहे, त अहिड़े हवाले सां बटरफ्लाई चइबो पोपट खे। पोपट पहिरीं जेका एग्स यानी बैदे मां निकिरे थो, पोइ लार्वा यानी हिकु लिट वांगुरु हूंदो आहे, पोइ पुपा उन जी हिकिड़ी शिकिल हूंदी आहे, पोइ एडल्ट्स यानी एडल्ट थींदो आहे, तॾहिं हू बटरफ्लाई जी शिकिल वठंदो आहे। लार्वा ऑफ बटरफ्लाई इज़ आल्सो कॉल्ड कैटरपिलर। यानी जेको लार्वा जेको आहे एग्स खां पोइ जेको ॿियो मरहलो आहे जेको पोपट जो, उन खे कैटरपिलर्स चइबो आहे। विच आर द मेजर सोर्सिस ऑफ क्विक एनर्जी फॉर बॉडी। त दोस्तो चए थो उहो कहिड़ो जेको कॉम्पोनेंट आहे या कहिड़ो मेजर जेका सोर्स आहे जेको जिस्म खे क्विक यानी जल्दी एनर्जी जेका मुहैया कंदो आहे, उहो आहे कार्बोहाइड्रेट्स। अच्छा, विच आर द मेन सोर्स ऑफ बॉडी ग्रोथ। चए थो जिस्म जो जेको मेन बॉडी जो ग्रोथ जो जेको सोर्स आहे न, उहो कहिड़ो आहे, उहे आहिनि मिनरल्स। यानी माण्हू मिनरल्स जेकॾहिं वधीक इस्तेमालु कंदो, जेकॾहिं मिनरल्स उन्हनि जा जेकॾहिं कंप्लीट हूंदा त उन जी बॉडी जेका आहे उहो जल्दी ग्रोथ कंदी। विच मेन सोर्स प्रोटेक्ट्स बॉडी फ्रॉम डिज़ीज़। चए थो उहो कहिड़ो मेन सोर्स आहे जेको इंसानी बॉडी खे मुख़्तलिफ़ बीमारियुनि खां बचाए थो। त दोस्तो उहो आहे विटामिन्स। विटामिन्स आर मेनली फाउंड इन फ्रूट, वेजिटेबल्स। चए थो विटामिन्स जेके मोस्टली जेके मिलनि था उहे फ्रूट्स यानी भाॼियुनि एंड वेजिटेबल्स यानी फ्रूट्स यानी मेवा ऐं वेजिटेबल्स यानी भाॼियुनि में मिलनि था। मिनरल्स आर मेनली फाउंड इन सी फूड। यानी सामूंडी सी फूड यानी जेके सामूंडी जेके खाधा आहिनि उन्हनि मां अक्सर करे जेको मोस्टली जेके मिनरल्स मिलनि था। वट डू मिल्क, मीट, एग्स एंड पल्सिस प्रोवाइड्स प्रोटीन। चए थो जेके खीर आहे, मीट गोश्त आहे, एग बेदा आहे, पल्सिस यानी दालूं आहिनि, उहे छा असांजे जिस्म खे छा थियूं ॾियनि, उहे ॾियनि थियूं प्रोटीन। फैट आर फाउंड इन। चए थो फैट जेको मिले थो इहो बि हिकिड़ो कॉम्पोनेंट आहे जेका फूड जो। फैट आर फाउंड इन ऑयल, बटर एंड इन खे छा चइबो आहे, मर्जरीन। विटामिन्स ए प्रिवेंट्स डिजीज़ कॉल्ड नाइट ब्लाइंडनेस। चए थो विटामिन ए जेको असांखे कहिड़ी बीमारी खां बचाए थो, नाइट ब्लाइंडनेस। चए थो माण्हू जेको राति जो अंधा हूंदा आहिनि उहे विटामिन ए जी कमी जे करे हूंदा आहिनि। यानी विटामिन ए जेको असांखे राति जो अंधो थियण खां बचाए थो। विटामिन बी कॉम्प्लेक्स प्रिवेंट डिजीज़ कॉल्ड द बेरीबेरी। चए थो विटामिन जेको बेरीबेरी खां बचाए थो। विच विटामिन्स स्ट्रेंथ इम्यून सिस्टम। चए थो इम्यून सिस्टम आहे उन खे कहिड़ी विटामिन्स जेको ताक़त ॾिए थी, उहो आहे विटामिन सी। विटामिन सी प्रिवेंट्स डिजीज़ कॉल्ड स्क्यूरी। वॉट विटामिन्स स्ट्रेंथ बोन्स एंड टीथ। चए थो कहिड़ी विटामिन जेका आहे उहो ॾंदनि ऐं हॾनि खे मज़बूत करे थी, उहो आहे विटामिन टी। विच आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ द बॉडी। बिल्डिंग ब्लॉक्स। चए थो
जिस्म खे वधाइण में कहिड़ी कंपोनेंट जेका असांजी हेल्प करे थी उहो आहे प्रोटीन। फ्लैश ऑफ बॉडी इज़ मेड ऑफ प्रोटीन। त दोस्तों आई थिंक जेका हाणे वीडियो तमामु लेंदी थी चुको आहे ऐं जेकॾहिं तव्हां इहो PDF घुराइणु चाहियो था त मूंखे कमेंट्स में लाज़मी ॿुधाइजो त जीअं मां तव्हांखे इहो PDF सेंड कयां। हाणे तव्हांखे मां छेड़े ताईं हिन PDF खे वठी हलां थो। ॾिसो दोस्तो, वट डज़ टेलस्कोप मीन्स, चए थो टेलीस्कोप जी माना छा आहे त डिस्टेंस एंड टू सी। त दोस्तों होपफुली तव्हांखे हीउ वीडियो सुठो लॻो हूंदो। वीडियो तमामु घणो लेंदी थी चुको आहे ऐं जेकॾहिं तव्हां चाहियो था त हीउ PDF तव्हां ताईं पहुचे त WhatsApp नंबर तव्हांजे साम्हूं आहे, तव्हां हींअर ई WhatsApp कयो ऐं इहो PDF तव्हांखे WhatsApp जे थ्रू मिली वेंदो। ऐं दोस्तो वंस अगेन तव्हां सां इहा रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते न्यू आहियो त असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट ॾियो ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर कयो।